थियो आहे वो सोशल मीडिया के थ्रू समूरी सिंध उन खां आगाह है। का बि मुहज़िब जेका रियासत होंदी आहे, का बि मुहज़िब क़ौम जेका होंदी आहे, उहा हर शऊर रखंदड़, हर तालीम इल्म ऐं दाहब रखंदड़ शागिर्द खे इहो अख्तियार ॾींदी आहे त अव्हीं पंहिंजे वतन जे सरहदुनि जा वारिस आहियो, अव्हां पंहिंजे वतन जे तारीख़ी असासन जा वारिस आहियो, अव्हीं पंहिंजे वतन जी मालिकी करे ॼाणो था। सो 1967 में जेको शागिर्द जिदोजहद जो ॾींहुं हुयो, उन जिदोजहद जो तसलसल वर्जाईंदे सिंध यूनिवर्सिटी जे बाशऊर ऐं बागयूर शागिर्दनि अॼु जेको तसलसल जारी रखंदे सुबुह जो पंहिंजे जिदोजहद पुरअमन जिदोजहद जे ज़रिए जेका एहतिजाजी रैली कढी, उन एहतिजाजी रैली ते जेको कारी वर्दन वारनि जेका हमेशा वांगुरु पंहिंजी रिवायत ऐं पंहिंजी अवी सभु ॼाणो था, असीं ॼाणूं पिया त कहिड़े नमूने सिंध यूनिवर्सिटी जे बाशऊर ऐं बागयूर बाज़मीर शागिर्दनि उनखे जवाबु ॾिनो आहे। उन जो सबूत इहो आहे त हेतिरे तशद्दुद जे बावजूद, हेतिरनि गिरफ़्तारियुनि जे बावजूद शागिर्दनि जा हौसला जेके आहिनि, असीं सम्झूं था त को बि ज़ुल्म, को बि जिबिर जेके अवां पंहिंजे ॾाढे जे ख़तम करण जी कोशिश कयो था, यकीनन में घटिताई कोन थींदी। सो समूरा सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द अॼु मूंखे मुंहिंजो जेको